सिंध जे नौजवाननि सां इंसाफ कयो जारी आहे जारी रहंदी असांजी जारी रहंदी। तालका डीपलो जा आहियूं जेको 2021 में आई बी तरफ़ां टेस्ट कई वई हुई। उन में असां जेको आहे सो मार्कूं कयूं ऐं वेटिंग में आहियूं, पर जेको आहे सो हींअर सेक्रेटरी साहब बिना के जवाब ॼाणाए असांजी जेका मुकमल पॉलिसी खे फ्रीज़ करे छॾियो आहे। हालांकि इहा कैबिनेट जी मंज़ूर थियल पॉलिसी हुई त 2025 फेबरवरी ताईं हलंदी, पर बिना जवाब जे फ्रीज़ कई वई आहे। ऐं असां जेको आहे सो भरपूर तरीक़े से एहतजाज कयो आहे ऐं अञा अॻिते लाइ बि एहतजाज जारी रहंदो जेसिताईं असांजी इहा पॉलिसी खे अनफ्रीज़ न कयो वेंदो। 2021 वारी पॉलिसी कंटिन्यू हुई। जेको सेक्रेटरी साहब गुलाम अकबर लिगारी नोटिस कढियो हो, सर्कुलर कढियो हो, त उनमें चयो हो साईं त 2025 जे फेबरवरी ताईं इहा पॉलिसी जारी रहंदी। पर बदनीयती जी बुनियाद ते साईं जिन इन अमल खे फ्रीज़ ॼाणायो वियो आहे। त साईं इहो बदनीयती जो हिकिड़ो अमल आहे जंहिंसां असां नौजवान जेके अॼु हेतिरी जेको आहे हार्ड एरिया थरपार करे एतिरो क्राइसिस मां गुज़रे पियो, असां उन जा कैंडिडेट्स आहियूं। असांखां हक़दार असां अपील था कयूं तमामु जेके निगरान हुकूमत आहे, मैडम राना जेका आहे तइलीम जी वज़ीर आहे, उनखां सेक्रेटरी साहब खां महिरबानी करे इनखे अनफ्रीज़ कयो वञे ऐं असांखे असां PST ऐं JST पास उम्मीदवारनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञे। असां मेरिट ते आहियूं। कई सालनि खां वेटिंग में इंतज़ार में हुआसीं त असांखे ऑफर ऑर्डर मिलंदा, पर सेक्रेटरी साहब ओचितो हिकिड़ो लेटर कढी फ्रीज़ ॼाणाई सॼो अमल खे ऐं नौजवान में बेचैनी पैदा कई आहे। असांजो इहो ई मुतालबो आहे सेक्रेटरी साहब सां त महिरबानी करे जेको फ्रीज़ तव्हां अमल कयो हिनखे डिफ्रीज़ कयो वञे ऐं नौजवाननि सां इंसाफ़ कयो वञे। ऐं काबीना खां असां इहो मुतालबो आहे त PST GST वारनि सां इंसाफ़ कयो वञे। थर में ॾिसो त सरोला पाड़े में हिते बि स्कूल अवेलेबल आहे, पाणिनि जो सेमेस कोड कोन्हे पियल ऐं असांखे घुर्ज बि आहे। असीं सेक्रेटरी अकबर लिगारी DO शमशेर राठौड़ खे असीं इहो अर्ज़ु करियूं था त असांजे डीपले तालुके सरोला पाड़े में स्कूल ॾिना वञे। सिंध जे नौजवाननि सां इंसाफ कयो।